मनशाजी डीलर अनमोल उर्फ पिंकी अदालत में पेश थी आहे। अदालत में पेशी दौरान मनशाजी डीलर पिंकी जूं दाहूं कयो वियो आहिनि। हुननि जो चवणु आहे त मूंखे लाहौर में गिरफ़्तार करे आंदो वियो आहे। मुंहिंजे मथां तशदुद कयो वियो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। तव्हांखे मुकमल ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो। आम ख़बर खां मूंखे आगाह कंदासीं। नाज़रीन, मनशाजी डीलर अनमोल उर्फ पिंकी अदालत में पेशी दौरान दाहूं कयूं आहिनि। हुननि जो चवणु आहे त मूंखे लाहौर में गिरफ़्तार करे आंदो वियो आहे। हुन जो चवणु आहे त मुंहिंजे मथां तशदुद कयो वियो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। बगदादी थाणे ते दाख़िल केस में आंदो वियो आहे। तव्हांखे अदालत में केर बि न हीसाईंदो। अदालत जो चवणु आहे त तव्हांजी तबियत हाणे ठीकु आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ 20 खां 25 केस ठाहिया विया आहिनि। पिंकी जो चवणु आहे सभु कुझु क़बूलण जे लाइ घर भातियुनि खे खंभण जूं धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। 22 ॾींहंनि खां खंभियो वियो आहे। हुन जो अदालत जो चवणु आहे त समूरा जांच ऑफिसर अदालत में मौजूदु रहनि। पहिरियों केस किथे आहे? आम ख़बर खां मूंखे आगाह कंदासीं। नाज़रीन, मनशाजी डीलर अनमोल उर्फ पिंकी अदालत में पेश थी आहे। अदालत में पेशी दौरान मनशाजी डीलर पिंकी दाहूं कंदे चयो आहे त मूंखे लाहौर में गिरफ़्तार करे आंदो वियो आहे। हुन जो चवणु आहे त मुंहिंजे मथां तशदुद कयो वियो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। अदालत जो चवणु आहे त तव्हांजी मुकमल ॻाल्हि ॿुधी वेंदी। बगदादी थाणे ते दाख़िल केस में आंदो वियो आहे। तव्हांखे अदालत में केर बि न हीसाईंदो। अहम ख़बर खां मूंखे आगाह कंदासीं। नाज़रीन, मनशाजी डीलर अनमोल उर्फ पिंकी अदालत में पेशी दौरान मनशाजी डीलर पिंकी पारां दाहूं कंदे चयो आहे त मूंखे लाहौर में गिरफ़्तार करे आंदो वियो आहे। मुंहिंजे मथां तशदुद कयो वियो आहे। मनशाजी डीलर अनमोल उर्फ पिंकी अदालत में पेश थी आहे। अदालत में पेशी दौरान मनशाजी डीलर पिंकी पारां दाहूं कयो वियो आहे। हुन जो चवणु आहे त मूंखे लाहौर में गिरफ़्तार करे आंदो वियो आहे। मुंहिंजे मथां तशदुद कयो वियो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। अदालत जो चवणु आहे त बगदादी थाणे ते दाख़िल केस में आंदो वियो आहे। तव्हांखे अदालत में केर बि न हीसाईंदो। तव्हांजी तबियत हाणे ठीकु आहे। पिंकी जो चवणु आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ 20 खां 25 केस ठाहिया विया आहिनि। कूड़ा केस ठाहे सही करण जे लाइ दॿाउ विधो वियो आहे। पिंकी जो वधीक चवणु आहे त सभु कुझु क़बूलण जे लाइ घर भातियुनि खे खंभण जूं धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। 22 ॾींहंनि खां खंभियो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर बशीर अब्बास खां। जी बशीर अब्बास, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु। अॼु जेको आहे जेकी मंशिया जे इल्ज़ाम में गिरफ़्तार थियल कुकिंग डीलर अनमोल उर्फ पिंकी आहे, हुनखे अदालत में ॿीहर जेको आहे सख़्तु सिकयोरिटी हेठि जेको आहे अदालत में पेश कयो वियो आहे। संदसि मुंहं ते कपिड़ो रखी जेको आहे अदालत में पेश कयो वियो। कुकिंग डीलर अनमोल उर्फ पिंकी ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। दरख़्वास्त थाणे जो जांच ऑफिसर रिमांड लाइ पिणु अदालत पहुतो। जवाबदार खे 2021, 2022 ऐं 2005 जा जेके केस आहिनि उहे दाख़िल आहिनि। जवाबदार सभिनी केसनि पुलिस खे घुरबल हुई। जांच ऑफिसर जो अहिड़ो चवणु आहे। बगदादी थाणे रिमांड मुकमल थियण बैदि अॼु ॿीहर जेको आहे जवाबदार खे अदालत में पेश कयो। जांच ऑफिसर जो चवणु आहे त असां दरख़्वास्त ठीकु आहे बशीर अब्बास, तफ़सीलुनि खां